परदेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चवणु आहे त आइन जी हिफ़ाज़त कबी गैर आइनी कदम जी भरपूर मज़ामत कई वेंदी। इमरान ख़ान चवे थो त तालिबान सां ॻाल्हाईंदो पर अवामी नुमाइंदनि सां ॻाल्हाइण लाइ तयार नाहे। न खेॾंदुसि ऐं नई खेॾण ॾींदुसि जी पॉलिसी सां मुल्क खे नुक़सान पहुची रहियो आहे। सियासी पार्टियुनि इख़्तिलाफ़ ख़त्म न कया त बहरान मां निकिरी न सघंदा। मौजूदा मुल्की सूरतहाल सियासी पार्टियुनि लाइ इम्तिहान बराबर आहे। नाणे वारे अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर शौकत तरीन जो घेरो वधीक तंग। FIA साइबर क्राइम विंग शौकत तरीन ख़िलाफ़ केस दाख़िल करे छॾियो। केस में मौक़िफ़ अख़्तियार कयो वियो आहे त शौकत तरीन ऑडियो लीक में बदनीयती ते ॿधल ॻाल्हियूं कयूं आहिनि। मीरपुर माथेलो में हथियारबंदनि PP तालके सदर गुलाम नबी वेसर के गोलियूं हणी क़तल करे छॾियो। ॻोठ मीर ख़ान वेसर में गुलाम नबी वेसर गोलियुनि जो खाज इलाइक़े में ॾहका। हैदराबाद इलाइक़े कासमाबाद जे ख़ानगी स्कूल में नींगरी टिमाड़ इमारत तां किरी फोती नींगरीअ जे 15 वरियनि जे सुञाणप। पुलिस वाक़िए खे हादसो करार ॾेई छॾियो। दोदापुर में अताई डॉक्टर की मुबैना गलत इंजेक्शन सबब नींगरी फोत। वारसन जो एहतजाजी मुज़ाहिरो। अताई डॉक्टर खिलाफ कार्रवाई जो मुतालबो। खोड़ा वेझो क़ौमी शाहराह तां वापारी खां 30 लख रुपयनि जे पुरशहरनि जो बदमनी ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। क़ौमी शाहराह ते धरणो ट्रैफ़िक मोदल। शहरनि जो चवणु आहे त पुलिस जी नाअहली सबब बदमनी वधी वई आहे। शहरनि खां फुरलुट जा वाक़िया आम थी विया आहिनि। लाड़काणे में चांदका अस्पताल जे स्टोर इंचार्ज आरिफ अब्बासी जे क़त्ल केस जी जांच में अॻु भराई पुलिस तरफ़ां वाक़िए जो मास्टर माइंड गिरफ़्तार। वारदात में इस्तेमाल थियल मोटरसाइकिल हथ SSP डॉक्टर इमरान जो चवणु आहे त वाक़िए जे मास्टर माइंड अली हसन उर्फ पप्पू खोकर खे गिरफ़्तार कयो वियो आहे। पाकिस्तान सुपर लीग 8 जो मेलो अॼु खां शुरू थी रहियो आहे। इफ़्तिताही तक़रीब में आसिम अज़हर ऐं ॿिया नाले वारा फनकार फिरनि जी वर्खा कंदा। पहिरीं मैच में दिफ़ाई चैंपियन लाहौर कलंदर्स ऐं मुल्तान सुल्तान्स में दंगल थींदो।